बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ततीह थदी का एकाने वेल वेण जी मता से औंदा पेर न पसी पिरीअ जो जीअं त असां अॼु सब प्रेस क्लब जे गॾु थिया आहियूं। कारो कानून जेको पेंशन जो सिंध गवर्नमेंट फिनांस जे तरफ़ां जारी कयो आहे इहो तमामु उस्ताद दुश्मन कानून आहे। इन सां मुलाज़िम जी सॼी हयातीअ जी जमात ख़तम थिए। उन खां अलावा उस्तादनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां बहाननि सां धमकाए वञे थो। जंहिंमें बायोमेट्रिक आहे, SDR पॉलिसी आहे ऐं ॿिया कारा कानून आहिनि उहे जल्द ख़तम कया वञनि। उन लाइ असां बिलावल भुट्टो चेयरमैन खे अपील था कयूं त जल्द अज जल्द कारो कानून ख़तम कयो वञे ऐं उस्तादनि खे तमामु सहूलियतूं मुहैया कई वञनि। न त ॿी सूरत में असांजो एहतजाज तव्हांजे ऐवाननि ताणी जारी ऐं सारी रहंदो। ओतिरो ओसी ताणी जारी ऐं सारी रहंदो। देश वारी उस्तादनि खे पंहिंजा जाइज़ हक़ नथा ॾिना वञनि। तंहिं करे बिल्कुलु उस्तादनि जे जाइज़ मुतालबनि खे हल कयो वञे।